बे पासे वहाँ अपडेट कयूं अहम ख़बर है। कराची में रेंजर्स जी 61 पासिंग आउट परेड तकरीब मुनक़िद कई वई। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में रेंजर्स रिक्रूट्स जी 61 पासिंग आउट परेड तकरीब थी गुज़री। तकरीब में कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार ख़ास मेहमान तौर शिरकत कई है। परेड में पहुंचण ते DG रेंजर सिंध कोर कमांडर कराची जी आजियां कई। कोर कमांडर पारां बेहतरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़नि में इनाम पिण विरहाया विया। खबर असां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। परेड में पहुंचण ते DG रेंजर्स सिंध कोर कमांडर कराची जो इस्तकबाल कयो। कोर कमांडर पारां बेहतरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़नि में इनाम तक़सीम कया विया। तव्हांखे अपडेट कयूं पिया। कोर कमांडर जो चवणु आहे त सिंध रेंजर्स हर शोबे में आला कारकर्दगी ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। कराची में रेंजर्स रिक्रूट्स की 61 पासिंग आउट परेड तकरीब थी। तकरीब में कोर कमांडर कराची ख़ास मेहमान तौर शिरकत कई। परेड में पहुंचण ते DG रेंजर सिंध कोर कमांडर कराची जी आजियां कई। कोर कमांडर बेहतरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़नि में इनाम विरहाया। कोर कमांडर जो चवणु आहे त सिंध रेंजर्स हर शोबे में आला कारकर्दगी ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ फोर्स आहे।